बाबा सोट नथो चाहे तो तुझे मीरे विच में ठा थे, पर बाबा हर हाल में तोखे मीर सां ठा करणो आहे। अम्मा मां मीर सां ॻाल्हियूं कंदुसि, ज़रूर कंदुसि, पर पहिरीं ख़बर त पवे यो मीर आहे किथे। मीर हिन वक्त बाबा मुसीबत में आई, जगह तव्हां जांच कंदो न तो तव्हांखे मीर मिली वेंदो। अम्मा मां कोशिश में आहियां, मीर जी ख़बर पवे मां हुन सां ज़रूर मिलंदुसि। मूंखे ख़बर आहे त मीर जी मथां तव्हांजी वॾी कावड़ आई, पर मुझे करे तव्हांखे कावड़ छॾणी पवंदी। अम्मा मां तुंहिंजे कर ज़हर जो वटो पी छॾियो आहे, जंहिं माण्हू जी मां शिकिल बि ॾिसण पसंदि न पियो कयां, पर तुंहिंजे करे सभु ॻाल्हियूं छॾियूं। रुगो मिले त सही, हाणे तुंहिंजे करे उनखे ॻोल्हे वञी हथ कंदुसि, पोइ उनखे घर वठी ईंदुसि, तुंहिंजे साम्हूं वेहारींदोसांसि, पोइ हुन सां ॻाल्हियूं कंदुसि, पोइ त बसि न। पर जीअं ॻाल्हियुनि में हो खोटो थी पियो ऐं मुंहिंजो ॾोही थियो त पोइ बख़्श मां बि कोन कंदोसांसि, गोली तुंहिंजे साम्हूं हणंदोसांसि। ॻाल्हियुनि खां पोइ तूं भले मीर खे मारे छॾ, मां तोखे न रोकींदसि बाबा। सोट वक्त खे सम्झाए छॾियो त हू मीर खे नुक़सान न पहुचाए। मां वक्त खे रोके छॾींदुसि त मीर खे को बि नुक़सान न पुॼाईंदो, पोइ त बसि न। हाणे बुखाड़ो सिधो कर, मूं ढाप कए वेठी आहीं। मानी खा मीरा। सिजावल खान कोन आयो छा? उन्हें जी का ख़बर ना। अॼु अचणो थियो, हुन ते पहुतो त न। चई वियो आहे त पोइ ज़रूर ईंदो, तव्हां मानी खाओ। दुश्मन थी करे सिजावल खान मूंते हेॾो वॾो एहसान कयो, हालांकि मूंखे त दोस्तनि बि धोखो ॾिनो। सिजावल खान जो थोरो मां सॼी ज़िंदगी लाहे न सघंदुसि, सॼी ज़िंदगी। दरिया खान नैना खे मुंहिंजे घर मां वठी यार, मुंहिंजी सभ खां वॾे में वॾी ग़लती हुई। जॾहिं असां तोखे चयो त असांजो चवण तो मञियो कोन, हाणे तो चई त मूं ग़लति कयो। मूंसां जे तूं नैना में हथ न विझी आहे न त असां सूरनि में न अचूं हा। मां हिननि सूरनि खां बचण जी ॻाल्हि कोन पियो कयां। बाक़ी तूं कहिड़ी ग़लतीअ जी ॻाल्हि पियो करीं? गुरू, मुंहिंजी ग़लती इहा हुई त नैना खे घरां कढण जे बजाए हिन ये नवाब खे उते पूरो करे छॾिया, पर नैना बि महफ़ूज़ रहे। ऐं ही पुलिस असांखे बि एतिरो तंग कोन करे हा। वाह विकिरण खां पोइ तूं इहो कमु कजाए तो छा सम्झो आहे त मां नवाब खान खे सभु ॻाल्हियूं बख़्श करे छॾींदुसि। रुगो हिकु चकर हितां निकिरां, सभु ॻाल्हियूं पासे ते रखी हिन नवाब खे पूरा कंदुसि। पर बाक़ी ज़िंदगी जकॾहिं मुंहिंजी जेल में गुज़री न, क़बूल। सच मूंसां दुख इन ॻाल्हि जो आहे त असां बेगुनाह सज़ा पिया था काटियूं। जेकर को ॾोह करे अचूं हा न त एतिरो दुख न थिए हा। दुरो सही थो चवे, बग़ैर ॾोह जे सज़ा कटण ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। पर दुआ कर त ही निभागो पंहिंजो रिमांड ख़तम करे असांखे जेल मोकिले। पोइ कंहिं संगत खे चई पंहिंजी ज़मानत बि कराए वठंदासीं। नवाब खान असां ते एतिरा केस हणाए चालान कराईंदो जो असां ज़मानतूं ई कोन खणाए सघंदासीं। ज़रूरु पोइ बि जेल चोरनि करे मोड़े ई वेंदासीं। उन जे करे त वेठा आहियूं न हिते। इहा तकलीफ़ तूं छो कई? मूंखे ॿुधाई आहे त मां पाणी खणी वठां। तव्हां महिमान आहियो ऐं असां महिमाननि खां कमु न आहियूं कराईंदा। अमां असां महिमान न आहियूं, असां उहे ॾोहारी आहियूं जिन ॾोह ई न कयो ऐं वतऊं था लिकंदा। चाची मालिक कंदो तव्हां खेर खेर असां पंहिंजे घर वापसि वेंदो। ॾाढो मुश्किल आहे। नवाब खान जहिड़ो ज़ालिम असांजे पोयां आहे, हू असांखे ज़िंदा किथे छॾींदो?
तव्हां सिजावल खान जी पनाह में आहियो। नवाब खान सिजावल जे नाले खां बि टिजंदो आहे। हू अदा खां एतिरो टिजंदो आहे जो ॿियो कंहिंजो ख़ौफ़ ई न अथसि। असां जहिड़ो नथियूं चाहियूं त सजावल ऐं नवाब खान जे विच में जहिड़ो थिए। बसि ॻाल्हियूं थी वञनि। मुंहिंजी न्याणी नवाब जे ज़ुल्मो आज़ाद थी वञे, बसि असां लाइ एतिरो ई काफ़ी आहे। मालिक साईं कंदो त तव्हांजे मथां जेके मुसीबतूं आहिनि न उहे सभु टरी वेंदियूं। हे मर्दनि जो राज आहे। हिते औरतुनि जे मथां कॾहिं बि मुसीबतूं नाहिनि टरंदियूं। हा मूमल, असांजो मुआशिरो ई अहिड़ो आहे। हर दौर में औरतुनि खे ई पीड़ियो वेंदो आहे। तूं सही थी चवीं चाची। असां औरतुनि खे हिन मुआशिरे में पैदा ई न थियणु खपे हा। हा मीरा अचण में थोड़ी देर थी वई। पुलिस ऐं नवाब खान जा माण्हू वतन था नासूं हणनि। सो इन करे उन्हनि खे गुमराह करण लाइ कुझु देर मिली टाल मटोल थी। सजावल खान मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन्हे। जॾहिं त असां ॿिन्ही जे विच में इख़्तिलाफ़ हो, पोइ उन्हनि जो शक तव्हांजे मथां कीअं आयो? नवाब खान खे तो सुञातो ई कोन्हे। वॾो शैतान माण्हू। छा थो सम्झी? चुप कयो वेठो। चङे नमूने नवाब खान खे ख़बर आहे त जेको माण्हू नवाब खान जो दुश्मन आहे सो मुंहिंजो दोस्त आहे। हाणे हिन ज़ालिम खे मारणो ई न। जेसीं ताईं हिनखे मारींदासीं कोन, तेसीं ताईं असां मां को बि सुख सां रही कोन सघंदो। नवाब खे मारण जो फ़िलहाल सोचियो। पहिरियों मूंसां दरिया खान ॿी संगत खे ॿाहिरि अचण ॾे। कची मस्त उठ के लेटाईंदासीं। इन कम में पोइ मां बि तव्हांजो भरपूर साथ ॾींदुसि। हिकु ॿियो कमु बि आहे तव्हां सजावल। जेकॾहिं थी सघे त हुन में मुंहिंजी मदद कयो। हुकुम कर मीरा। मुंहिंजे वस में हूंदो मां तव्हांजी ज़रूरु मदद कंदुसि, पर जेकॾहिं न बि हूंदो तॾहिं पूरी कोशिशि कंदुसि। सजावल खान मुंहिंजी भेण खे अगवा करण जे पोयां वक़्त जो हथ। ऐं मूंखे शक आहे त नवाब खान ऐं वक़्त पाण में मिलियल आहे। बसि इहो ई ज़ाहिर कयो। जॾहिं वक़्त खे मां ज़ाहिर न करे सघियुसि, चाचा भावल ऐं मुंहिंजे विच में ठा थी कोन सघे। मीरा जेकॾहिं इहो वक़्तु नवाब खान सां ॿधल आहे, पक ॼाण मां तोखे कुझु ॾींहंनि में हिन जी जांच करे ॾींदुसि। पोइ मूंखे इजाज़त। मीरा तोखे मां रोकींदुसि कोन, पर ख़्यालु कजे अक्सर दुश्मन दोस्तनि में हूंदा आहिनि। मथां के ते एतबार करी पुलिस जे वर चढ़ी वञी। इन करे हिकु नंढे भाउ जी हैसियत में तोखे सलाह थो ॾियां। दिल जो राज़ दिल में ई रखिजे। कैसा न सोच माता ये राज़ तुझको कमजोरी पहुंची है। समझी वियुसि सजावल खान, समझी वियुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।